खबर शामिल कयूं था कराची मां। मोहम्मद सलीम मेमून की रिपोर्ट मूजिब कराची के शहीद मखदूम बिलावल में पाकिस्तान पीपल्स पार्टी अगवान महबूब अब्बासी तरफा इफ्तार डिनर पार्टी और शमूलियती प्रोग्राम कोठायो वियो, जैमें मुख्तलिफ सियासी समाजी पार्टियों के अगवानन समेत मुख्तलिफ बिरादरियों के मौजूदीन तरफा पीपल्स पार्टी में शमूलियत अख्तियार कई। पीपल्स पार्टी की शमूलियत वाली तकरीर में पीपी शहीद भुट्टो, जिले ओभर जो सीनियर नायब सदर अब्दुल मनान चांडियो 25 साथियुनि समेत पीपी में शमूलियत जो ऐलान किया, जड॒हिं त एसटीपी साबिक़ अगवान अली मुर्तज़ा चांडियो 5 साथियुनि समेत ऐलान किया, जड॒हिं त एसयूपी मुजीब ख्वावड़ मुख्तलिफ बिरादरियों के मौजूदीन जिनमें अब्दुल रसूल चांडियो, जुम्मन गाड़ी समेत 50 का वधिक माण्हुनि पीपल्स पार्टी में शमूलियत जो ऐलान किया। पीपी में शमूलियत कंदड़नि के पीपी अगवान अॻूणे सूबाई वज़ीर शहला रज़ा ऐं ज़िले ओभर जो कोआर्डिनेटर आसिफ खान, सफूरा टाउन चेयरमैन राशिद कासकेली, यूसी चेयरमैन ताज मोहम्मद वसान, इकबाल सांद, हनीफ सुमरो, एसएम नकवी, हुसैन बख्श नारेजो, सरवर गाजी, जुल्फकार कांदड़ो ऐं ॿियुनि पीपल्स पार्टी में शामिल थींदड़नि के पार्टी जो रुमाल पारायो। उन मौके ते पीपी अगवान महबूब अब्बासी, मौला बख्श चंद्र, माशूक मंगी, ज़ाकिर कांदड़ो, लैला परवीन ऐं ॿियनि जीएनपी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त महीनो इफ्तार पार्टियूं हिकिड़ो सोशल गैदरिंग्स आहिनि, जंहिंमें वोटर्स सां, इलाइक़े जे माण्हुनि सां, पार्टी वर्कर्स सां, सियासी माण्हुनि सां मेल मुलाक़ात थींदी आहे, माना हिकिड़ो गैदरिंग थींदी आहे, हिकिड़ो बहानो सबबु आहे, हिकिड़ो मज़हबी ॾींहुं आहे। उन हवाले सां अॼु जेको मूं तहक़ीक़ बखी उन में हिकिड़ी शइ ॿी अञा इहा बहितर थी जो पाकिस्तान पीपल्स पार्टी में इन इलाइक़े जा खोड़ सारा मुख़्तलिफ़ पार्टियुनि जा दोस्त जेके आहिनि शामिल थिया, मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जा दोस्त शामिल थिया। असीं उनखे वेलकम बि ॾिनोसीं इन इफ़्तार जे बहाने सां, इफ़्तार जे हवाले सां, ऐं ख़ुदि पार्टी जा जेके पीपल्स पार्टी जा वर्कर दोस्त हुया, अॻवान दोस्त हुया, उन्हनि जे हवाले सां बि, ऐं हिन इलाइक़े जा न सिर्फ़ु पीपल्स पार्टी जा वर्कर हुया, पर हिन इलाइक़े जा अदीब दानिश्वर पढ़िया लिखिया माण्हू जेके हुया उहो बि हिन प्रोग्राम में उन्हनि खे इनवाइट कयो हुयो, जेके उन्हनि शिरकत कई, मुंहिंजे हवाले सां मूंसां मुलाक़ात कई ऐं मुंहिंजे तवसुस सां पीपल्स पार्टी में शामिलु थिया। आउं बि उन्हनि खे यकीन ॾियां त महबूब अब्बासी पाकिस्तान पीपल्स पार्टी प्लेटफॉर्म तां, पाकिस्तान पीपल्स पार्टी लीडरशिप ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी तव्हांखे कॾहिं बि मायूस न थींदी, तव्हांजे ॾुखनि सुखनि में तव्हां सां गॾु हूंदी। महिरबानी। भलारो महीनो आहे, हिन में असांजा जेके सियासी समाजी जेके तनज़ीमी दोस्त आहिनि से उहे वक़्त वक़्तु मौक़े जे मुनासिबत सां हिन बरकतुनि वारे महीने जे बहाने सां इफ़्तार जा प्रोग्राम थियनि था। ऐं महबूब साहब जेको हीउ प्रोग्राम कयो आहे हिन जी वरी ख़ासि ॻाल्हि इहा आहे छाकाणि पाण उहो सियासी रहनुमा आहे ऐं पंहिंजो पाकिस्तान पीपल्स पार्टी जो जेको जियालो आहे, त उन इन तक़रीब खे हिकिड़ो बामक़सद बनाइण जे लाइ जहिड़ी तरह पार्टी वर्कर ऐं दोस्तनि खे गॾु कयो आहे, उन मौक़े ते उनजो फ़ाइदो वठंदे इंतिहाई अहम तनज़ीमुनि ऐं ॿियनि सियासी पार्टियुनि जा जेके अहम दोस्त आहे उन्हनि जी पाकिस्तान पीपल्स पार्टी में शमूलियत कराई आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी जे अज़ीम कायद शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जे फ़लसफ़े के सही सम्झंदे पाकिस्तान पीपल्स पार्टी जो ही सीनियर अगवान मोहतरम महबूब अली अब्बासी जॾहिं खां हिन इलाइक़े जे अंदरि सियासी हवाले सां हुन पंहिंजी सियासत जी शुरूआत कई आहे त हुन तहलको मचाए छॾियो आहे। तमामु बिरादरी जा माण्हू, तमामु समाजी अगवान, तमामु सियासी अगवान रोज़ ब रोज़ पाकिस्तान पीपल्स पार्टी में शामिल थी रहिया आहिनि। हीअ संदसि जेका जिदोजहद आहे, समाजी ख़िदमतूं आहिनि, उन जे एवज़ जेको आहे सभु माण्हू मञता ॾेई रहिया आहिनि खेसि, ऐं हू पाकिस्तान पीपल्स पार्टी सां मोहबत करे रहिया आहिनि। ऐं इंशाअल्लाह पाकिस्तान पीपल्स पार्टी हिन इलाइक़े जे अंदरि जेको आहे तमामु घणो जेको आहे सो लाभातो किरदारु अदा कंदी, त जीअं अॻिलो MPA पाकिस्तान पीपल्स पार्टी जो हुजे, अॻिलो MNA पाकिस्तान पीपल्स पार्टी जो हुजे, ऐं सम्झा त महबूब अब्बासी जेको आहे सो उन जी जिदोजहद जेको आहे सो रंग लाहींदी। जीअं खां पाकिस्तान पीपल्स पार्टी जो अॻवान मोहतरम महबूब अब्बासी शमूलियत इख्तियार कई आहे दोस्तनि समेत, उन खां पोइ हिन ॻोठ में ईअं जा हिन पूरे इलाइक़े में ईअं सम्झो 4 चंड लॻी विया आहिनि, छो जो मुख़्तलिफ़ बिरादरियूं, मुख़्तलिफ़ सियासी समाजी अॻवान पाकिस्तान पीपल्स पार्टी में ईअं शमूलियत करे रहिया आहिनि जीअं सदियुनि खां हुया पहिरियों ई। सो असां इहा बि महबूब साहब खे इहो क्रेडिट था ॾियूं, अब्बासी साहब खे, जीअं हिन दोस्तनि खे शमूलियत कई आहे ऐं जीअं शमूलियत कराई अथई। ऐं उन खां पोइ जेको आहे हिन इलाइक़े में इंशाअल्लाह ताला हाणे जे अगरि ॿीहर इलेक्शन थी त हितां जो हिन इलाइक़े जो MPA बि असांजो हूंदो, MNA बि असांजो हूंदो, असांजी कोशिशि इहा आहे। महबूब अब्बासी कराची के अंदर उहा पर्सनैलिटी आहे जेकी काफ़ी वक़्त खां वठी हिते सियासत करे पई, ऐं ताज़ो जॾहिं पीपल्स पार्टी में इलेक्शन खां पहिरियां महबूब साहब पीपल्स पार्टी में शामिलु थियो आहे त हिन ई कम्यूनिटी हॉल में ही प्रोग्राम जेकी आहे कराईंदो।